बाबा सिंध कामेड हैदर बग जतोई जो फोटो ऐं सिंध हारी कमेटी जो सरवान कामेड कमर हैदर जतोई के गुजारिश आहे तव्हांजे भरपूर तारीफ़ में हम खाती बाबा सिंध कामेड हैदर बग जतोई जो हिकिड़ो शेर आहे, सिंधी प्यारा हिम्मत कर, हार न मन कोई जरूरत, जालिम जो कर हाम तमाम, जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध, जिए सिंध। ताड़ियुनि वॼाइण जो त जंहिं दौर मां सिंध गुज़रे पई, जंहिं तकलीफ़ मां गुज़रे पई, हींअर ताड़ियुनि वॼाइण जो वक़्तु न आहे, हींअर मातम करण जो वक़्तु आहे। अॼु हिकु इनकलाबी रहनुमा बाबा सिंध कामेड हैदर बग जतोई जी 55वीं वरसी आहे। 55 साल थी विया आहिनि बाबा सिंध कामेड हैदर बग जतोई। पर हुन जूं लिखणियूं, हुन जी वेह, हुन जो इनकलाबी राह कसल वाट, जेतिरे ताईं उन वाट ते सिंध जा माण्हू न हलंदा ओतिरे ताईं सिंध ख़ुशहाल न थींदो। छो जो उन दौर में ई सुञाणे वरितो त केरु गद्दार आहे, केरु हिलाली आहे। सिंध जो वॾेरो गद्दार आहे, सिंध जो सरदार सरमाएदार गद्दार आहे। सोचियो हारी इनकलाब, हारी हक़दार जा नारा छोड़ना, जो दौर खां वठी वॾेरो जागीरदार ऐं चूंडियल नुमाइंदो काणी भी आहे, जेको सिंध खे 75 सालनि खां वठी अॼु बि तबाह करे। के दोस्त चयो त बाबा सिंध हैदर बग जतोई वॾेरे ख़ानदान मां हो न, बाबा सिंध हैदर बग जतोई गरीब ख़ानदान मां हो ऐं उन गरीब ख़ानदान में पैदा थी करे बादशाह ताईं पहुतो। ऐं पोइ जेॾीमहिल सिंध जे हारियुनि, मिसकीननि, पोरियतनि ऐं बेहालनि जो हाल ॾिठो, हुन पंहिंजी बादशाह छॾे ऐं जीए सिंध, जीए सिंध जहिड़ो नालो हुई जेॾीमहिल सिंध में निकितो त पोइ हारियुनि खे हुन जेके तहरीकूं हलायूं ऐं जेके सिंध हारी कामेडी जे प्लेटफॉर्म तां हुन सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे हारियुनि खे, सिंध जे मज़दूरनि खे जेके हक़ वठी ॾिना, उहो हींअर को लीडर न करे सघियो आहे। जेके सिंध हारी कामेडी कमु कया आहिनि, उहा का बि हींअर तंज़ीम कमु न आहे करे सघी। कामेड ताजमली साहब वेठो आहे, जॾहिं कामेड अज़हर जतोई सदर थियो सिंध हारी कामेडी जो, ऐं असां वटि सदारत न हुई, ऐं हींअर अलॻि ऐलान थो चवां त मां बाबा सिंध हैदर बग जतोई जो सिपाही आहियां, ऐं सिंध जे हारियुनि जो सिपाही आहियां, ऐं सिंध जे मज़दूरनि जो सिपाही आहियां। धरती ते सिर कटाए छॾींदुमि ऐं हारियुनि ते पोयां हलंदुमि। मूंखे अॻुवाणी जी ज़रूरत न आहे। मुंहिंजी धरती बचायो, मुंहिंजी सिंध बचायो, मुंहिंजा हारी बचायो, मुंहिंजा मज़दूर बचायो। मुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा था अचनि जॾहिं आउं सिंध घुमां थो। मुंहिंजी सिंध यतीम लॻी पई आहे। अॼु सिंध जा माण्हू बेयारा मदद जा लॻा पिया आहिनि। ऐं पोइ कामेड ताजमली खे असां चयोसीं असांखे सिंध हारी कामेडियूं सभु गॾु करे, ऐं सभिनी दोस्तनि वटि वियो। हिन चयो अचो, उहे दोस्त असां सां गॾु न हलिया, उहे दोस्त असां सां गॾु न हलिया। पर अॼु बि उन्हनि खे दोस्तनि खे चवां थो, इहो ई कामेड इमदाद काज़ी बि गवाह आहे त सिंध हारी कामेडी शहीद कामेड मज़र खे पाण ॾेई वियो ऐं गुलाम रसूल सेटे वारा सॼी हारी कामेडी असां वटि आहे। ऐं असां टी पीढ़ी आहियूं।
आउं उन्हीं झंडे सां बीठो आहियां, उन्हीं तकलीफ़ुनि में आहियां। मां तोखे जागीरदार सरमाएदार जो पुटु आहियां, मां शहीद कामेड मदर जो पुटु आहियां ऐं सिंधारी कामेडी जो वर्कर आहियां ऐं सॼी सिंध जो गुलाम आहियां। ॾिसो त अॼु बि जेके चूंडियल नुमाइंदा असेंबलियुनि में वेठा आहिनि, जेके भला पिया वठनि, जेके ऐश इशरतूं पिया कनि ऐं उन्हनि वटि जागीरूं आहिनि, हुननि सिंध खे लुटियो आहे। कामेड अंदाज़ सही चयो, पंहिंजा कानूजर जबल वियो, पंहिंजो टींझर ढंढ वई, पर सॼा सिंध जा वसाइल हुया। सही थो चवे, उहा पैदावार कंहिंजी आहे? चूंडियल नुमाइंदा कंहिंजी पैदावार आहे? वो इस्टेब्लिशमेंट जी पैदावार आहिनि, वो इस्टेब्लिशमेंट जा दलाल आहिनि। उनको सिंध जे माण्हुनि मैंडेट थोड़ी ॾिनो आहे, उन्हनि खे चूंडियो विहार वेही हिन करे वियो आहे त तव्हां खां ही फ़ैसिला असां वठंदासीं ऐं उहे फ़ैसिला कनि पिया। पहिरें ॾींहं खां वठी, जे ॾींहं खां वठी केनालनि जो ऐलान थियो आहे, कारपोरेट फार्मिंग जो ऐलान थियो आहे, उन ॾींहं खां वठी सॼी सिंध सरापा इंतजार आहे। जॾहिं बबरलो बाईपास ते धरनो लॻो, हर गैरतमंद सिंध जो माण्हू उते पहुतो, हारी कामेडी जा वर्कर पहुता, पर सॼी सिंध पहुती। वकीलनि वॾी जिदोजहद करे बबरलो बाईपास ते 12 ॾींहं निंड उस में वेठा रहिया। चयो असां नोटिफिकेशन जारी था कयूं, हाणे असां केनाल कान ठाहींदासीं। ऐं पोइ जेॾी महिल धरनो ख़तम थियो हुनजे वादनि जे लाइ, त हाणे जनता CCI GITूं फलाणियूं छा थियो? कंहिंखे इंसाफ़ मिलियो आहे? ये तव्हांजूं कूड़ियूं GITूं, ये कूड़ियूं CCI मीटिंगूं, तव्हां पाण चोर, तव्हां पाण लुटायो था सिंध खे। पोइ चवो था त असां कुझु न कयो आहे, असां केनाल ठाहिण न ॾींदासीं। तव्हां सिंध खे केॾांहुं था वठी वञो? जेका सिंध अमन जी धरती रही, जेका सूफ़नि जी धरती रही, जेका अॼु बि अमन पसंदि आहे, बबरलो बाईपास जो तव्हां तजुर्बो ॾिसो त कंहिंखां हिकिड़ी सुई बि न फुलिजी वई, मोटरसाइकिल बि कंहिंखां न खसी वई। चवंदा आहिनि भाड़े कल्चर, सिंध में हे कल्चर। बबरलो ते त 12 ॾींहं कंहिंसां कुझु बि न थियो। असां त उते जेके माण्हू वेठा हुआ, जेके रोड रस्ते ते टालनि ट्रैक्टर हुआ, उन्हनि खे बि सिंधी माण्हुनि बेक कयो, उन्हनि खे बि मानियूं पहुचायूं। तव्हां पिया असांखे तशदुद न वठी वञो। असां टिजण वारा न आहियूं, न झुकण वारा आहियूं, न कॾहिं असां झुकंदासीं। तालियूं न वॼाए, सॼी सिंध सुके पई, मातम कयो। तालियूं छाजूं वॼायूं? पंहिंजी सिंध रोए पई। तव्हां कल्ह ताज़ो ई ॾिसो, इन ई हुकूमत चयो त जेको केनालनि जे ख़िलाफ़ निकिरंदो, जेको कारपोरेट फार्मिंग जे नाले ते निकिरंदो, असां उनखे लठ बि न हणंदासीं। तव्हां त असांजे गबरू नौजवाननि जूं शहादतूं कया। मोरे खे तव्हां मक़तल गाह बनाए छॾियो। सरेआम तव्हांजा माण्हू पिया फायरिंगूं कनि, तव्हां त माण्हुनि खे कुटायो। पुलिस कंहिंजी आहे? सिंध गवर्नमेंट कंहिंजी आहे? पोइ अञा तव्हां चओ था असां जमहूरियत जा ताबेदार आहियूं, असां सां गॾु सॼी सिंध आहे। हाणे तव्हां सां सिंध न आहे। हाणे सिंध ऊंचे घाट ॻाल्हाए पई। बाबा सिंध हैदर बख्श जोतोई जी जेका जिदोजहद हुई, उहा जिदोजहद करणी पवंदी। सखड़ा नारा न हणणा पवंदा, सखड़ियूं ॻाल्हियूं न करणियूं पवंदियूं, कुर्बानी ॾियणी पवंदी। सिंध कुर्बानी ॾेई पवंदी ऐं असां ॾियण जे लाइ तयारु आहियूं। जॾहिं हू कोलमपुर जेल ॾिसी सघे थो,
मच जहिड़ो ॾिसी सघे थो असां बि पंहिंजा सिर कटाए सघूं था पर धरती खे सौदो नथा करे सघूं। असां कारपोरेट फार्मिंग कल ऐलान कयो अथनि मटियारी में 1,10,000 एकड़ ज़मीन कारपोरेट फार्मिंग खे ॾिनी वेंदी। कल ही ताज़ो ऐलान कयो अथनि ऐं आस्ते आस्ते ऐलान हलनि पिया, एहतजाज हलनि पिया ऐं हाणे जेका तहरीक हलंदी उहा तहरीक सघारी तहरीक हलंदी। 1945 वारो पाणी मुआइदे ते बि अमल न पियो थिए। 1991 वारे पाणी तहत बि असांखे पाणी न पियो मिले। हींअर बि बदीन, गोलारची, ठट्टो, सिजावल, थरपारकर सुके पियो जानवर मरनि पिया। इवन असांजा हारी वर्कर वेठा आहिनि मसूखान जलपाणी जा, उहे बि चवनि था असांजे वालप पीआरण जे लाइ पाणी न आहे। ऐं जेको पाणी तव्हां चयो आहे 12,000 क्यूसेक छॾियो आहे अञा ताईं सिंधू दरिया ऐं कोटली बेड़ा अञा सुकनि पिया। ऐं तव्हां तमाशो था ॾिसो, इहो तमाशो बंदि कयो। हाणे इहो तमाशो न हलंदो। ऐं तव्हां सां बि मुखातिब आहियां जेके हिते हारी वर्कर वेठा आहियो, वेर करणी पवंदी। तड़पी तड़पी मरण खां बहितर आहे त पंहिंजे हक़नि जे लाइ विढ़ो। हाणे तव्हां छा था चओ, हथ मथे करे ॿुधायो। न सभु जेके पोयां अॻियां वेठा आहिनि, हा असांखे आज़ादी खपे, असांखे वॾेरनि मां आज़ादी खपे, असांखे जागीरदारनि मां आज़ादी खपे, असांखे सरमाएदारनि मां आज़ादी खपे। जेतिरे ताईं पाण वॾेरनि मां, जागीरदारनि मां, सरमाएदारनि मां आज़ादी न वठी सघंदासीं, जेका बाबा साहिब हैदराबाद जे चयो, पाण ख़ुशहाली ते न हली सघंदा। असांजी जंग वॾेरनि सां आहे। जीअं सिंध जे हारनि जे ॿारनि जी तालीम खसी, जीअं सिंध जे हारनि जे ॿारनि खां सेहत खसी आहे। सोरी हथनादू पेन खसे, कलम खसे, कापियूं खसे, पूरी हिकिड़ी धाड़े कल्चर पैदा कई वई आहे। ऐं ज़ातुनि में विढ़ाइनि पिया, क़ौमुनि में विढ़ाइनि पिया, राजनि भागनि में विढ़ाइनि पिया त सिंधी माण्हू उते ई मरनि। जीअं न हारनि जा मिसकीननि जा ॿार SP DIG जॾहिं थी ईंदा त पोइ असां ऊचे घाट हलाईंदा। बाबा सिंह हैदर बख्तोई उन इनकलाब ॾांहुं वठी वियो, उन राह ॾांहुं वठी वियो, उन रस्ते ॾांहुं वठी वियो। हाणे ॿ रस्ता आहिनि। हिकिड़ो रस्तो वॾेरे तबिके जागीरदारी निज़ाम जे खिलाफ़, जंहिंमें बाबा सिंह हैदर बख्तोई, शहीद नज़ीर अब्बासी, कामरेड सोबे गान चांदानी जहिड़नि इलाही वर्कर आहिनि, अहमद खान लिगारी वारनि चंबड़ तहरीकुनि अचीवमेंटूं वठी ॾिनियूं। हिकिड़ी उहा तहरीक आहे। हिकिड़ी तहरीक इहा आहे जेका गुलामी, वॾेरनि, जागीरदारनि, पीरनि मीरनि जे पोयां सिंधी माण्हू लॻी पिया आहिनि। कुझु कान ॾींदा सिंधी, हिननि मां का उमेद न रखो। हिननि सिंध खे हींअर ताईं कुझु बि न आहे ॾिनो। हाणे रस्तो तव्हांखे वठिणो आहे त कहिड़ो रस्तो था वठो। ऐं अॼु वाज़े ऐलान थो कयां, 21 मई जे वरसी जे बाबा सिंह जी वरसी जे मौक़े ते हाणे सिंध जा हारी, सिंध जा मज़दूर, सिंध जो पीड़ल तबिको, नौजवान तबिको खे गॾु करे हिकु इनकलाबी तहरीक हलाई। साईं माला शेख साहब सही थो चवे, नई पार्टी थियणु खपे, पाण खे ठाहिणी पवंदी। ऐं साईं वारी ॻाल्हि लीका कढणा पवंदा। जिन 75 सालनि खां वठी लोड़ियो आहे, हक़ीक़ी सचे माण्हू जी चूंड करणी पवंदी।
त केर कीअं बीठो आहे, केर कीअं बीठो आहे, कहिड़ो माण्हू कंहिंसां बीठो आहे, कहिड़ो माण्हू एंजोलनि जे पोयां आहे, कहिड़ो माण्हू फॉरेन फंडिंग जे पोयां आहे। ऐं उन फॉरेन फंडिंग जे पोयां आहियां, मां एंजोल जे पोयां आहियां, ऐं पंहिंजे रत ऐं सक ऐं पंहिंजे पोणे सां जेको कमायां थो उहो हारी कॉमेडी ते ख़र्च कयां थो। न खपे कंहिंजी दलाली। मां हाणे उन मंज़िल ताईं बि पहुतो आहियां त शायदि तूं कोई हाणे वेड़ कंदासीं, पर पंहिंजा वसाइल कान छॾींदा। इहा ही गवर्नमेंट मैं पंजाब को भी बताना चाहता हूं और मैं एस्टेब्लिशमेंट को भी बताना चाहता हूं। अब तक बाबा सिंह हैदर बगतोई का फलसफा जिंदा है, उसकी तहरीक आज भी जिंदा है। वो अयूब खान जैसे जंगल से लड़ा था, वो उस दौर में जागीरदारों और सरमाएदारों से इलेक्शन लड़ा था। सिंध के आदमी सिंधु दरिया पे कैनाल कबूल नहीं करेंगे। ये जो कभी राणा सनाउल्लाह और पंजाब जो पीपल्स पार्टी से मिले हुए, मैं उनको वादे ऐलान देता हूं, कारपोरेट फार्मिंग अभी सिंध के आदमी बर्दाश्त नहीं करेंगे। हमने 75 सालों से लेके हमने बर्दाश्त किया। हमारे सारे वसाइल आप छीन 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 के अभी सिंधु दरिया पे बोलते हैं। सिंधु दरिया हमारा जिहापा है, हमारी जिंदगी है। हम भी मर जाएंगे, हमारे जानवर भी मर जाएंगे, उनका खुदा ना सोचो। आपने बहुत सिंह से जुल्म किया है, अब तो कुछ समझो, अब तो कुछ सोचो कि सिंध के आदमी रोडों रस्तों पे गाय की आपकी शीशियां, ये झूठी शीशियां है, सब आपके आदमी बैठे हुए हैं कि आप केनालों का ऐलान वापस नहीं लेंगे। तो हमने भी वादे ऐलान कर दिया है बाबा, दमादम मस्कन होगी सिंध। और सिंध के आदमी भी सब सोचते हैं, समझते हैं, इसलिए तो सारी सिंध रोडों रस्तों पे है, इसलिए तो सिंध बगावत कर रही है और हम अपना हक मांग रहे हैं। हमारे को बोलते हैं आप भागी हो, जय मैं बाबा सिंह हैदर बगतोई का पोता भागी हूं, तो मैं अपना हक मांग रहा हूं, सिंध का हक मांग रहा हूं। मेरा हक है, सिंधु दरिया पे मेरा हक है, सिंध के आदमियों का हक है, सिंध की जमीनों का हकदार सिंध का हारी है। हमें कानून जल जबल के वारिस, हमें सिंध के हर वसाइल के मालिक हमें। फिर अगर ये बागी हूं तो मेरे बगावत कबूल है, मैं ये बगावत करता रहूंगा। आपको जो करना है वो करते रहे, और फैसला तारीख और वक्त करेगी। फिरौन कहां गया, यजीद कहां गया, जिसके पास महल थे, जागीरें, क्या क्या नहीं था। आज भी बात इमाम हुसैन की चल रही है, 72 दिनों की। और हम बाबा सिंह हैदर बगतोई सिंधारी कमेटी के पैरोकार, इमाम हुसैन के पैरोकार हैं। भले आप बोले आप कल्ले, पर ये मैं वाजे ऐलान करता हूं, इधर जुर्रतमंद गैरतमंद किसान हारी बैठा हुआ है, गर्दन तो कटा लेगा, पर किसी बड़े जागीरदार जनरल के सामने नहीं झुकेगा। यही हक बलोचिस्तान ने माना था कि हमारे वसाइलों के मालिक हम हैं, और फिर आपने बात नहीं सुनी थी, और बलोचिस्तान अभी आपसे आगे निकल गया है। खुदारा सिंध को बलोचिस्तान वाले रास्ते पे नहीं लेके जाओ, सिंध को उस जंग के तरफ नहीं लेके जाओ। हम आज भी बोलते हैं, जैसे कबीर ने बोला है
हमने तो अपना घर जलाया, हाथ न किया पलीत। जो अपना घर जलाए चले हमारे साथ। कबीर का ये शेर है, इस पे चलना है। जैसे हबीब जालिम ने भी बोला है, हाथ में मिल गए नगीरे लोग, हुक्मरान बन गए कबीर है। कबीर है हुक्मरान, जो बोलते हैं हम ये कर देंगे, ये कर देंगे, ये कुछ नहीं करेंगे, इनके घरों का घेरा होगा, इनको हम सिंह में नहीं चलने देंगे। भले सुने, एक FIR नहीं कराए, 10 FIR कराए थे। हाणे जिंदा थी पढ़ियलनि जा घेराव थींदा, चूंडियल नुमाइंदनि जा घेरा थींदा। बिटो मकानी निज़ाम जो ऐलान बि इन ई हुकूमत कयो ऐं 6 कैरान ते बि नई साइन कई। हाणे इहे कूड़ा ढूंढ न हूंदा। हाणे सिंध ॻाल्हाईंदी, सिंध जो माण्हू ॻाल्हाईंदो, सिंध जो बचो ॻाल्हाईंदो। हाणे अचो, अॼु खां पोइ वञो ऐं वञी पंहिंजे ॻोठनि में तबलीग कयो। बाबा सिंध हैदर बख्श जी तबलीग कयो। 80% हारी आहिनि। जेतिरे ताईं हारी मज़दूर सभु पाण गॾु न थींदासीं त पोइ सिंध लुटिजी वेंदव। मुतबादिल आहियूं असां, अॼु बि ॿई गॾु वेठा आहियूं। सिंध जे इशू ते हर माण्हू गॾु आहे, पार्टी फर्क़ जे बिना गॾु आहे। जेके माण्हू चवनि था मुतबादिल मुतबादिल असां आहियूं, मुतबादिल तव्हां आहियो, सभु पाण आहियूं, गॾु आहियूं, हर इशू ते गॾु आहियूं। अञा वधीक गॾु थियणो पवंदो। जे हिकिड़े झंडे, हिकिड़े नज़रिए, हिकिड़े फ़लसफ़े तहत अगरि पाण सभु गॾु थींदासीं त सिंध ख़ुशहाली ॾांहुं वेंदी। बबल बाईपास में शइ जो मिसाल आहे। जॾहिं सिंध ते वार थियो आहे, जॾहिं सिंध ते का ॾुखियाई थी आहे, उते सिंध जा माण्हू पंहिंजो तनज़ीमूं, पंहिंजूं अनाऊं, पंहिंजूं हर शइ छॾे सिंध सां गॾु बीठा आहिनि। न आहिनि बीठा जिन वटि जागीरूं आहिनि, जिन लुटियो आहे, जिन घुरियो आहे, उहे न आहिनि बीठा। अचो धरती बचायूं। टाइम इलाही थी वियो आहे, ॻाल्हाइण जे लाइ त इलाही कुझु आहे, पर एतिरो तव्हांजो टाइम न वठंदुमि। सुबुह खां वठी आयल आहियो ऐं 4-5 नारा हणाईंदुमि, उन जो जवाबु ज़रूरु ॾिजो।